अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मंज़र-ए-आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। सोबो देरो खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। रिपोर्टर सदर अली हतार जी अॼु बरोज़ आचर शिया उलमाए काउंसिल जे SHO WO जे तंज़ीमुनि जी अॻुवाननि सैयद मोहसन अली शाह, सैयद अहमद अली शाह, सैयद जुमन शाह, मौलाना सफदर अली मला, मौलाना साजिद अली मेहदवी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में जुमे जे ॾींहुं पेशावर में बम धमाके में शहीद थियलनि सां इज़हार हमदर्दी ऐं खेनि ख़िराज तहसीन पेश करण लाइ शिया जामिया मस्जिद सोबोदेरो खां सवें मोमिनीन रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे प्रेस क्लब सोबोदेरो पहुती, जिते हिक वॾे जलसे में तब्दील थी वई। उन मौक़े ते अॻुवाननि पंहिंजे ख़िताब में चयो आहे त पाकिस्तान जी एजेंसियुनि जी बि हसी ते रोअण थो अचे। शिया क़त्ल आम ते ख़ामोशी एजेंसियुनि जी नाकामीअ जो चिटो सबूत आहे। शिया कम्यूनिटी इमाम हुसैन अलैहिस्सलाम सलामुल्लाह अलैहि जा पोइलॻ आहिनि। उन्हनि खे बम गोलियुनि सां मारे नथो ख़त्म करे सघिजे। जलसे दौरान सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई ऐं शहदाए पेशावर लाइ दुआए मग़फ़िरत पिणु कई वई।